दादू बाईपास रोड ते हथियारबंदनि जी समाजी अॻुवाण खां फुर वारदात वारे जाइ ते ॿिनि थाणनि जा पुलिस एहलकार हद जे तकरार सबबि पाण में ॻंढिजी पिया। पुलिस एहलकारनि जी पाण में थियल मुंहमारी वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। दादू वेझो दड़ो शेख रोड ते टिनि अणॼातल हथियारबंदनि समाजी अॻुवाण ज़ुल्फ़कार बिरहमानी खे यरग़माल बणाए खांउसि मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करण बाद फायरिंग कंदा मौक़े तां फरार थी विया। जंहिं बाद समाजी अॻुवाण दादू जे बी सेक्शन थाणे ते पहुची पुलिस खे वाक़े बाबति इतला कयो, जंहिं ते पुलिस मखदूम बिलावल थाणे जी हद ॼाणाए खेसि मोटाए छॾियो। जंहिं बाद समाजी अॻुवाण मखदूम बिलावल थाणे ते पहुची वाक़े बाबति रिपोर्ट दाख़िल कराइण जी कोशिश कई, जंहिं ते मखदूम बिलावल थाणे ते मौजूद एहलकारनि पिणु मामले खे हद जो तकरार ॼाणाईंदे रिपोर्ट दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। हद जो तकरार ॼाणाए केस दाख़िल करण खां इनकार करण ते समाजी अॻुवाण पारां सख़्त एहतजाज करण बाद बी सेक्शन थाणे जी पुलिस ऐं मखदूम बिलावल पुलिस वारदात वारे जाइ ते पहुची मुआइनो कयो, जिते ॿिन्ही थाणनि जा पुलिस एहलकार पाण में ॻंढिजी पिया ऐं पुलिस एहलकारनि जी मुंहमारी सबबि मुतासिर समाजी अॻुवाण पुलिस एहलकारनि खे छॾाइण जी कोशिश कंदो रहियो। जॾहिं त वारदात वारे जाइ ते ॿिन्ही थाणनि जे पुलिस एहलकारनि जी पाण में थियल मुंहमारी वारी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई आहे। खबर ना है मुझी गाल बुध ना छा गाल बुधा हां मुझी गाल बुध हद ताणी तो हर बरोबर बस करी मुखे तू छडे तपेदार को गोठार को मजा कर खबर है बोर्ड है असा जी हद आहे असा जी हलमा तो ता गाड़ी खणी भावर जो पता न छकला यार का बीठा असा जी आहे ना तू जेको मसला बोर्ड लगा के बजे वाक्य जो हिन वक्त होगे मोके तो गोठार उठायो के डिसीजन को जमीन केड़ी ते में अदा हद मखदूम प्लान जी असा ये तो 20 सेकंड या खत्म ओ ये वाटर रण बई ता यो खत्म है ते बई असा हो पता बस करे बस करो कोनी तुसी बई वदा हद क्लियर है हद मखदूम साहब दिया असा जो जी माता एनसी कया एडी गाल कने बस पसा माना ईयर बना की क्लियर थे के कंजी हता असा पन एस सा गालायो आर छे डीएसपी से गालायो एस सा गालायो बाबा हद सही ना हद मखदूम प्लान दिया पर जको हुकुम मिलंदो सा ओ कंदासी भाई हद सही काने अदा मा सही का छा चो सही वो बुध अब्दुल्ला वडेरो शमन शेख ने गोठे चंगो मोटा मुहिमल उन सा गालायो जी लहंदो ते मखदूम दिया था केड़ी दे जी जिते बीठा आहे दे मना बरखपुर में शेख दड़ो गोठो गडो शेख दड़ो गोठ जो चंगो मुरसा गलरा चंगा मुरसा खबर ना है वो आता है खबर है तो ये 20 सेकंड जी मतलब असा हुजिया तो असा बोर्ड लगल हो जाता है बोर्ड लगल है गोठो मुजो बोर्ड तो हलो रास्ते बोर्ड लगो पे